ॿिए पासे गौसपुर मां अव्हांखे ख़बर ॾियूं ॻोठ शहदाद भयो में औरत ऐं नौजवान जे क़तल जो केस टिनि जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया मक़तूलनि जो केस सरकार जी फ़रियाद ते जवाबदार सदाम भयो ऐं ॿिनि अणॼातल जवाबदारनि समेत टिनि ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। अहम ख़बर आहे, तव्हांखे आगाह कयूं पिया गौसपुर मां ॻोठ शहदाद भयो में औरत ऐं नौजवान जे क़तल जो केस टिनि जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। मक़तूलनि जो केस सरकार जी फ़रियाद ते जवाबदार सदाम भयो ऐं ॿिनि अणॼातल जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। अहम ख़बर आहे, गौसपुर में काल्ह वाक़ियो पेश आयो हुयो। ॻोठ शहदाद भयो में जवाबदार औरत ऐं नौजवान खे क़तल कयो हो, जंहिं वाक़िए जो अॼु केस दाख़िल कयो वियो आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया मक़तूलनि जो केस सरकार जी फ़रियाद ते दाख़िल कयो वियो आहे। जवाबदार सदाम भयो ऐं ॿिनि अणॼातल जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। अहम ख़बर आहे, हिकु भेरो ॿीहर अव्हांखे गौसपुर मां ॾियूं पिया ॻोठ शहदाद भयो में औरत ऐं नौजवान जे क़तल जो केस टिनि जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया मक़तूलनि जो केस सरकार जी फ़रियाद ते दाख़िल कयो वियो आहे। जवाबदार सदाम भयो ऐं ॿिनि अणॼातल जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। अहम ख़बर आहे, गौसपुर मां तव्हांखे ॾियूं पिया ॻोठ शहदाद भयो में औरत ऐं नौजवान जे क़तल जो केस टिनि जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे।